नासिर रोड़ी में इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते 45 गरीब जोड़न जी इज्तिमाई शादी कराई वई। जोड़न खे ॾाज ऐं तोहफ़ा पिण ॾिना विया। वधीक तफ़सील रोड़ी खां सैफुल्ला बलोच जी इन रिपोर्ट में। रोड़ी में इंसानी हमदर्दी ऐं ख़ुशियुनि जी नए माहौल क़ाइम कंदे 45 जोड़न जूं इज्तिमाई शादियूं मुनक़िद कई वयूं। तक़रीब अल्लामा अब्दुल मजीद बेहश्ती जे तावन सां मक़ामी शादी हाल में थी, जिते निकाह जी रस्म अदा कई वई ऐं माहौल ख़ुशी सां गूंजियो थियो। प्रोग्राम जा मुंतज़िमिन मोहम्मद बाक़िर बुरड़ो ऐं ॿियनि मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो नालो आमिर हुसैन आहे, रूपर पनो अकिल खां बिलोंग कयां थो। ही हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो प्रोग्राम आहे जेको ख़ुशूसन जेको तावन आहे साईं शेख यूसुफ अली नफ़सी। तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम जेको अरेंज थिए पियो मिडिल क्लास फैमिलीज़ जे लाइ, हिकिड़ो बहितरीनु बेनिफिट सां जेको आहे बहितरीनु प्रोग्राम अरेंज कनि पिया। इंतिहाई जेको आहे सो सुठो लॻे पियो ऐं इंतिहाई ख़ुशी थिए पई। हिते राति खुतीअ सां शादी करणु आया आहियूं। असांखे भलो इहो आहे ग़रीबनि जो मदद था करणु, हुननि खे चऊं था त अॻिते ॿिन्हिनि जी बि मदद करणु ग़रीबनि जी। असांजी इहा आहे। नालो इल्ताफ़ हुसैन आहे, वेठल ॻोठ संगरार सुभानपुर। असां इहो ई त चवंदा असांखे वधि में वधि ख़ुशी आहे ऐं जेके ॿिया जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी माली मदद कई वञे, तमामु घणी असांखे ख़ुशी थी आहे। शादी में असां एतिरा ख़ुशि आहियूं जो हद खां वधीक ॾाढा ख़ुशि आहियूं जो उन्हनि असां ग़रीबनि जी एतिरी मतिलबु हेल्प असांजी कई, असां तावन कयो, उन्हनि जा लख थोरा आहिनि असां ते, असां उन्हनि जो शुक्रियो अदा कयूं था। उमिरि चढ़ी थी वञनि, कंहिं वटि ॾाज जो मसइलो आहे, कंहिं वटि को अहिड़ो सामान न आहे, उन जे करे बसि न्याणी वीचारियूं वेठियूं आहिनि, उहे ग़रीब आहिनि छो त नथा उथारे सघनि। उन जे करे हे असां सां जेको उन्हनि तावन कयो आहे असां उन्हनि जो शुक्रियो अदा कयूं था पिया, छो त हे असांजूं जेके न्याणियूं आहिनि वीचारियूं ग़रीब आहिनि। जेका मां वरिती आहे छोकिरी मुंहिंजे ॾेर जी धीउ आहे, हिन जी माउ बि फोत थी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु अलामीन शादी हाल में 45 जोड़नि जी शादी जो इंतज़ाम कयो वियो आहे। इहो ॿुधाईंदो हलां त हीउ प्रोग्राम असांजो ख़ालिस इंसानियत जी बुनियाद ते हूंदो आहे। अहिड़नि जोड़नि खे हिते आंदो वेंदो आहे जेके पंहिंजे न्याणियुनि खे जहेज़ न ॾेई सघंदा आहिनि ऐं जहेज़ न हुजण जे करे उन्हनि जूं न्याणियूं वेही रहंदियूं आहिनि। काफ़ी उमिरि गुज़री वेंदी आहे जो हू शादी पंहिंजे न्याणियुनि जी न कराए सघंदा आहिनि। सिर्फ़ु ख़ालिस इंसानियत जी बुनियाद ते असां चाहींदा आहियूं त उन्हनि जे शादियुनि जो एहतमाम कयो वञे मुख़ैर हज़रात जे मुआविनत ऐं मदद सां। ऐं अर्ज़ु कयां त उन में असां जेके बुनियादी ज़रूरतूं शयूं हिकु घर में हूंदियूं आहिनि उहे कोशिशि कंदा आहियूं त उहे उन्हनि खे असां मुहैया करे ॾियूं। उन में हाणे जेके जेके घर में मतिलबु थां ते पोइ हूंदो आहे, वॾी पेटी हूंदी आहे, अलमारी हूंदी आहे, खट हूंदी आहे, जेके ज़रूरतूं शयूं हिकु घर में हुजणु खपनि हिकु न्याणी खे, उहे असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे मुहैया करे। जेको ही प्रोग्राम अलामीन शादी हाल में थी रहियो आहे, इन में 45 जोड़नि जूं शादियूं थी रहियूं आहिनि ऐं हीउ शादियुनि जो प्रोग्राम उन्हनि लाइ कयो वेंदो आहे जेके वालिदैन पंहिंजे न्याणियुनि जी शादी जहेज़ जे करे नथा कराए सघनि, ॾाज जे करे। पोइ असां इहो इन्हनि जी मुआविनत कंदा आहियूं ॾाज जे सिलसिले में, ताकी कंहिंजी बि न्याणी जेका आहे सो निकाह खां शादी खां न रहिजी सघे। उन जे ॾाज में ज़रूरियात ज़िंदगी रोज़मर्रा जेके बि शयूं आहिनि उहे असां उन्हनि खे मुहैया कंदा आहियूं। मसइलन जीअं सेफ आहे, संदूक आहे, उनखां पोइ पेडिसल फैन आहे, इस्त्री आहे, खाधे पीते ॿियो जेके सामान आहिनि, क़ुरान मजीद हूंदो आहे, मुसलो हूंदो आहे। हीउ इज्तिमाई शादियुनि जो 8हों प्रोग्राम आहे जेको गुज़िश्ता साल खां शुरूआति कईसीं। गुज़िश्ता साल 5 प्रोग्राम, हिन साल हे 3हों प्रोग्राम आहे। हीउ प्रोग्राम जेके बि थियनि पिया, हीउ 8हों प्रोग्राम आहे। मदरसा जवादिया लखी ग़ुलाम शाह ऐं उनजे प्रिंसिपल हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन अल्लामा अब्दुल मजीद बेहश्ती साहब जी सरपरस्ती में जेको आहे सो हीउ थियनि पिया। हीउ तक़रीबन 8हों प्रोग्राम आहे जेको पाण अॼु हिते कयूं पिया, जंहिंमें जेको आहे सो असांजो फोकस जेको आहे उहा न्याणी आहे, उनखे जेको आहे सो गिफ्ट आहे, उनजे लाइ तोहफ़ा आहिनि ऐं अहिड़ा वालिदैन या अहिड़ियूं न्याणियूं जेके अख़राजात न हुजण जे बुनियाद ते उनजे जेके सरपरस्त आहिनि, वालिदा खोड़ साथियूं यतीम न्याणियूं बि आहिनि जेके उनजा सरपरस्त आहिनि या उनजा वालिदैन आहिनि जेके अख़राजात न हुजण जे बुनियाद ते पंहिंजे न्याणी जी शादी न पिया कराए सघिया, उन्हनि जे लाइ जेको आहे सो हीउ हिकिड़ो ताउन आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो ओन करे, पंहिंजो सम्झी करे उन्हनि जो ख़ुशियुनि में शरीक थी ऐं जेको आहे सो हीउ सिलसिलो। कैमरामैन सबगतुल्लाह सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरान टीवी न्यूज़, रोहड़ी।